أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا. خالدين فيها لا يبغون عنها حولا. قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات كلمات ربي ولو جئنا بمثله مددا. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم: إن الله خلق الجنة لمن أطاعه، فإن كان عبدا هبشيا فخلق النار لمن عصاه، ولو كان حرا قريشيا. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. حضرت شاہ ولی اللہ محدث دہلوی رحمہ اللہ علیہ فرمایا: جن شخص کے کھپے تو ذلت کا بچان عزت نصیب تھے تو ان کے گھرجے رسول اللہ تے درود جام پڑے. شیر خدا علی رضی اللہ عنہ فرمایو: جے کریں رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن تحمید تحلیل حمد ثنا ذکر تلاوت جو شان بیان نہ کنہا تا علی سجی زندگی رسول تے درود شریف پڑھن میں گزارے چھڑے ہا. جرنیل اعظم فاروق اعظم حضرت عمر بن خطاب رضی اللہ عنہ فرمایو: جنہیں کو انسان دعا گھرندوا تو وہ دعا متھے چان شروع کر دیا، آسمان جے دامن میں بھی رہ دیا. وہ جنہیں وہ شخص نبی تے درود پڑھندوا تو وہ آسمان دچا عرش بک چیرے ٹپی ویں دیا. اے نبی سائنجن فرمایو: من صلی علی مرتن من صلی علی مرتن
जेको मोते हिक दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह उन जे मथां 10 दफ़ा हिक दुरूद जे बदले में रहमतूं नाज़िल फरमाईंदो। इन जे करे सब गॾिजी बुलंद आवाज सां ॾाढियां दुरूद शरीफ पढ़ो, बुलंद आवाज सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़ज़ी लना बिहा जमीअल हाजात व तुत्तहिरुना बिहा मिन जमीइश सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदक आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बादल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अर्शल मथे अरबी हयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही कशफत दुजा बिजमालिही वसफो सुने जो सब सुठियो हसनत जमीउ ख़िसालिही सिदक़न यक़ीनन रासिख़न सल्लु अलैहि व आलिही। सामईन मोहतरम, बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइरो बुजुर्गो ऐं दोस्तो, 19 फरवरी 2024 तवाजे कंबर शहदाद कोट जिले जे हिन कस्बे मोहम्मद फाइक आजमानी में जिन गोठ में दावत तबलीग जी निस्बत सां अल्लाह जे कलाम मुक़द्दस कुरान मजीद जी तालीम वाइज नसीहत ऐं मजलिस उलमाए किराम जी ज़ियारत कुरान जी हिन मजलिस में तव्हां असां गॾु थिया आहियूं। मीर मिठल आजमानी साहिब, जाहिद हुसैन साहिब, आसिफ साहिब, दीगर मुआविनीन, साईं मौलाना साईं मोहम्मद सिद्दीक मुगैरी साहिब जे तवस्सुत सां तव्हां जे हिन इलाइक़े में तव्हां जी दावत दूर दराज जो सफर करे हाज़िरी जी सआदत नसीब थी रही है। रब साईं शल या हाज़िरी असां सभिनी जो ॿुधण ॿुधाइण शल पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। काबिल सदे एहतराम मुसलमान भाइरो, कायनात में जेको कुछ नक्शो नजर पियो अचे, ही सिज, ही चंड, ही सितारा, ही आसमान, ही जमीन, ही दरिया, ही पानी, ही वाह, ही सावक, ही पत्थर जी सख्ती, जमीन जी नरमी, सिज जी गर्मी, कवाकिब आसमानी, कायनात जो चहचटो, रोशनी, रोजी, सावक, गुल, मेवा, अनाज, फल, फ्रूट, दाना, कायनात सजी झरके पई, चमके पई, नजर अचे पई। यो सॼो निज़ाम ॿियो कंहिं जो बि कोन्हे। अक़ीदो ईमानात यो ठाहियल ऐं निज़ाम हलाईंदड़ सिर्फ़ अकेली अल्लाह जी ज़ात आहे। सभ खां पहिरीं फरमाए ख़ैरु दुनिया वल आख़िरत फी हरफ़ैन,   दुनिया ऐं आख़िरत जी भलाई ॿिनि लफ़्ज़नि में आहे।                                                                                     दुनिया ई आखिरत जी भलाई
दुनियाई आखिरत जी सजी भलाई बिन लफ्जन में बंदा यारिफ मअबूदहू व याबुदहू। एक लफ्ज ही त पांजे रब के सुञाणो, बियो लफ्ज ही त पांजे रब जे दर ते किरी सुबह शाम सजदा करे इबादत करे। सवा का पेरी अल्लाह के सुञाणन ऐं पो उन जी इबादत करन। असा अल्लाह के किए सुञाणो उन जो तरीक़ो कुरान मजीद दस्यो आ। कुरान मजीद जे हरफन में अल्लाह के सुञाण जो तरीक़ो आ। अल्लाह जी सुञाण या तो कुरान मजीद कराई या तो अल्लाह जी सुञाण महबूब मुहम्मद अरबी कराई। पर कायनात जी अज भी हर शे झरकी चमकी पांजी सिफत सा बुधाए पई त मुंह में जेका सिफत आ या के ताकत रखी आ ऐं उन ताकत वारे रब जो नालो अल्लाह हुआ। मां तव्हां खां पुछां तो सिज में केड़ी ताकत आ? गर्मी ऐं रोशनी जी कंहिं रखी आ? आस्ते ता चओ, थोरो ॾाढा चओ। कंहिं रखी आ? हथ मथे खणी ॿुधायो। या ताकत कंहिं रखी? चंड में चांडाण कंहिं रखी? ऐं सितारनि में ताबानी कंहिं रखी है? असांखे जिस्म ॾिनई त इन जिस्म में रूह फिट कंहिं कयो। अखियूं ॾिनई त बिसारत ऐं नज़र फिट कंहिं कई। दिल ॾिनई त धड़कन कंहिं ॾिनी। बच्चा ॾिनई, घर ॾिनई, रोज़ी ॾिनई, साह ॾिनई, जिस्म ॾिनई, ऊंघाई ॾिनई, रोशनी ॾिनई, रात ॾिनई, ॾींहुं ॾिनई, सिज चंड सितारा पखी परिंदा जीत जण कायनात माज़ी हाल मुस्तक़बिल सॼो कायनात जो निज़ाम झरकाए चमकाए चवे पियो सिज ते नज़र कर तब समझ में ईंदुसि, चंड ते नज़र कर तब समझ में ईंदुसि, मोर जे खंभनि ते नज़र कर तब समझ में ईंदुसि। जेकॾहिं पंहिंजी मेवनि जी मिठाण ते नज़र कर, कड़ाण ते नजर कर, चहराण ते नजर कर, खटाण ते नजर कर, जायकन ते नजर कर, गुलन जी रंगत ते नजर कर, खुशबू ते नजर कर, मौसमों ते नजर कर, पांजे वजूद ते नजर कर। वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून। बियो कुछ नजर न अचे, पंहिंजो पाण के ॾिसंदे त ए मुंहिंजा बाना पो भी मां रब तोखे समझ में अची वेंदुसि। चओ सुभान अल्लाह। बेशक तव्हांजी वॾी मोहब्बत आहे। थी सके तो क़यामत जे ॾींहुं बि हिन क़ुरान जे सदके जन्नत में सभु गॾु हलूं। इंशाअल्लाह जन्नत में गॾु हलंदासीं क़ुरान जे सदके, क़ुरान जी यारी जे करे इंशाअल्लाह ताला। हिते बि गॾु, जन्नत में बि गॾु। आए तवज्जो, उर्दू समझंदा आहियो? कौन समझायो? भला बे तो उर्दू में ॿुधायांव न, मां वाइज़ सिंधी में कोन घबरायो न। वो शेर उर्दू आ, जे समझो त ॿुधायांव न त ठहियो। ॿुधायां, तवज्जो कजो। कंहिं चयो या अल्लाह असां तोखे सुञातो आ तुंहिंजे अताउनि सां। ही भी ॾिनई, ही भी ॾिनई, ही भी ॾिनई, इन सिज सां, इन झुड़ सां, इन बादल सां, इन पाणीअ सां। त हू चवे तो, कंहिं चयो या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, सूरज के उजाले से, फिजाओं से खला से, चांद और सितारों की चमक और जिया से, जंगल की खामोशी से, पहाड़ों की अना से, पुरहोल समंदर से, पुर असरार घटा से, बिजली के चमकने से, कड़कने की सदा से, मिट्टी के खजानों से, अनाजों से, ग़िज़ा से, बरसात से, तूफान से, पानी से, हवा से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। हथ मथे खणी सुभान अल्लाह चवंदा। अना बुलंद आवाज़, अना दिल सां, या अल्लाह हमने तुझे जाना है
फकत तेरी अता से, गुलशन के बहारों से तो कलियों की हया से, मासूम सी रोती हुई शबनम की अदा से, लहराती हुई बाद सहर बाद सबा से, हर रंग के हर शान के फूलों की कबा से, चिड़ियों के चहकने से, बुलबुल की नवा से, मोती की नजाकत से, हीरे की जिया से, खूशा से झलकते हुए फन और कला से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। अना बुलंद आवाज़ अल्लाह जो बयान बुधण साण दिल ठरे थी या कोन थी ठरे, जिनजी दिल खुश थी अल्लाह जे नाले सां बुलंद आवाज़ सां सुभान, अना डबल सुभान अल्लाह। दुनिया के हवादिस से, जफा से, वफा से, दुनिया के हवादिस से, जफाओं से, वफा से, रंजो गमो आलाम से, दर्दों से, दवा से, खुशियों से, तबस्सुम से, मरीजों की शिफा से, बच्चों की शरारत से तो माओं की दुआ से, नेकी से, इबादत से, लफ्ज़त से, खता से, खुद अपने ही सीने के धड़कने की सदा से, रहमत तेरी हर गम पे देती है दिला से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, इबलीस के फितनों से तो आदम की खता से, औसाफ इब्राहीम से, यूसुफ की हया से, हजरत अय्यूब की तस्लीम और रजा से, हजरत ईसा की मसीहाई से, मूसा की असा से, निमरूद के फिरौन के अंजाम फना से, काबे के तकद्दुस से तो मरवा और सफा से, तौरात से, इंजील से, कुरान की सदा से, यासीन से, ताहा से, मुजम्मिल से, नबा से, एक नूर जो निकला था कभी गारे हिरा से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। कंहिंजूं अताऊं आहिनि, ये सब ॾाढा चओ, ये सब कंहिंजूं अताऊं आहिनि, बुलंद आवाज़ सां अल्लाह जो कुरान फैज़े तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान, अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। कुरान फरमाए तो या रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाइ माअ फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादा वअंतुम तालमून। जो सुभान अल्लाह शला अल्लाह साईं या सुभान अल्लाह हींअर ई कबूल करे, महबूब मोहम्मद जे रोज़े ते असां जे तरफ़ां तोहफ़ो करे पहुचाए। अना बुलंद आवाज़ सां, अना बुलंद आवाज़ सां सब रसूल जे रोज़े ते सुभान अल्लाह पहुचायो। अना अना पढ़ंदा वञो। अल्लाह कंदो महबूब जे रूह ऐं कबर मुबारक रोज़े रसूल ते रब या सुभान अल्लाह तोहफ़ो करे असां जे तरफ़ां पहुचायो। चाहे दमकता रहे तेरे रोज़े का मंजर, चमकता रहे तेरे रोज़े का मंजर, दमकता रहे
अल्लाह अकबर। ची चमकंदो रहे तुझे रोजे जो मंजर और दमकती रहे तेरे रोजे की जाली। हमें भी हो वो शौके अबूजर, हमें भी अता हो वो ज़रब बिलाली। जागो था सिंधी आए तवज्जो। चई झण पीअण जंगल रहण आहिन धण धणी अचन लॾे वेहन गॾे घर में भित हणी मूंखे वाव वणी मजलिस क़ुरान वारनि जी। राजा जो सुभान अल्लाह। कवल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश बिन्नी संदी गालड़ी सा राज का आंदी रास ते इश्क के शाबाश जे मानू मोहब्बती गड कया है। वो असां वट इश्क अल्लाह जो कुरान वरी कुरान वारो नबी महबूब मोहम्मद अरबिया। असां वट इश्क अल्लाह जे नाले जो आ। इंशाअल्लाह असां जी जिंदगी भी रब जे हुक्मन मुताबिक गुजरनी। आए तवज्जो। कुरान फरमाए तो या अय्युहन नास ऐ इंसानो कह जाओ ऐ इंसान तू कोई बेजान सा पत्थर भी नहीं है, तू कोई इल्म का चश्मा या समंदर भी नहीं है, तू कोई फरिश्ता या पैगंबर भी नहीं है, पर रब की निगाहों में तू कमतर भी नहीं है। जो कुछ भी है अपने अदू को संभाल, रहमान की पकड़ से तू बाहर भी नहीं है। दुनिया न बसा दिल में कि दुनिया की हकीकत मच्छर के किसी पर के बराबर भी नहीं है। ऐ इंसान तू कुछ भी कोन नहीं, पर रब जी निगाह में तू घट भी कोन नहीं, रब जी नजर में तू घट भी कोन नहीं, तुझो वडो मकाम है। पर वरी फरमाए तो हर कदम संभाले खण जा, रहमान जी पकड़ का तू बाहर भी कोन नहीं। दुनिया दिल में पैदा न कजा, छो जो दुनिया जी मोहब्बत गंदी, पैसे जी मोहब्बत गंदी, या दिल में न विहार जा। इन दिल में या त अल्लाह हुजे ऐं उन जो हबीब हुजे, ॿी का शइ न हुजे। आहे तवज्जो। ऐ इंसान कुरान फरमाए तो इंसानो अबुदो रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ इंसानो इबादतुन परवरदिगार जी कयो जे तव्हां खे पैदा फरमायो आहे। ठाहिण अलॻि शइ आहे, पैदा करण अलॻि शइ आहे। ही दरो दीवार मिस्त्री ठाहींदा आहिनि, पैदा कोन कंदा आहिनि। ही जेके बि शयूं दुनिया में नज़र पियूं अचनि, इहे ठहियल शयूं सिर्फ़ मिलायूं आयूं आहिनि, पैदा कोन कयूं अथनि। पैदा करण वारी ज़ात सिर्फ़ ख़ुदा जी ज़ात आहे, जंहिंजो मक़ाम ही आहे। अल्लाह जो क़ुरान फैज़ तर्जुमान, रब्बुल आलमीन जो बयान, अल्लाह जो लारेब किताब कुरान मजीद में आ। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल अगते मुसव्विर। खालिक जी माना पैदा कंदड़। ये दुनिया ॾिसो था, रोड रस्ता जायूं बिल्डिंगूं गाड़ियूं इको साउंड मोबाइलियूं, ये जेको कुछ नजर पियो अचे न, इहो पैदा कंहिं कोन कयो आहे। हीरो को ॿिनि टिनि शयुनि खे मिलायो अथनि मिस्त्री। शीशो ऐं हुन में पोयां हीअ जेकी ॿ टे शयूं मिलाए, हीअ शइ हुते हीअ शइ हुते मिलाए ठाहींदा आहिनि, पैदा कोन कंदा आहिनि।
रब फरमाए तो जर्रे मां जरी शे वडे मां वडी शे के ताकत ही कोने पैदा करे। पुछो मुशरिकन खां जेके रब सां बे के शरीक कना, पुछन पैदा के कयो तो उहे भी कंद झुकाए अंदर में चवंदा लाउड हले पियो आहे। तवज्जो तवज्जो वारा सुभान अल्लाह जो सिग्नल अञा बुलंद आवाज सां। मोहतरम दोस्तों, पैदा कंदड़ अल्लाह है। ओ वडे में वडियूं मच्छूं ऐं समुंड ऐं दरिया त ठहियो, आसमान ऐं ज़मीन पैदा करण वारो, अर्श ऐं फर्श पैदा करण वारो त अल्लाह है। पर नंढड़े में नंढड़ी जेका मखा न, रब फरमाए तो चैलेंज आ दुनिया में केर पैदा करे दिखारे, इहा भी मां पैदा करण ते कादिर आहियां। नंढड़ी मखू उनके जिंदगी, वरी हयाती, वरी उनजी रोजी, वरी उनजी जिंदगी, वरी उनजो मौत, यो सॼो निजाम रब फरमाए तो हिकड़ी नंढड़ी मख में जिंदगी, वरी वरी हयाती, वरी रोजी, वरी अखियूं, वरी सॼो जिस्म यो फिट करे ॾिनो मास। दुनिया जेके साइंसदान के पैदा करण जी ताकत ना है, पैदा करण वारो वरी भी हिकिड़ो अल्लाह हुआ। अल खालिक अल बारी अल मुसव्विर। मुसव्विर जी माना तस्वीर ठाहींदड़। असांजा उलमा इलाही अहिड़ा जेके तस्वीर जे खिलाफ जी हजरत बेर शरीफ वारा वॾा रहमतुल्लाह अलैह तस्वीर जिंदगी में कोन कढायूं, छो जो चवंदा तस्वीर कढण जुर्म आहे। अच्छा, तस्वीर जुर्म आहे, रब मुसव्विर आहे, रब तस्वीर ठाहींदड़। इन जो मतलब छा? इन जो मतलब पूरे तवज्जो सां, पूरे ध्यान सां समाअत फरमाइजो। तस्वीर जेका असां ठाहियूं था, या रब जी ठाहियल जो नकुल था कढूं, ऐं नकुल ठाहिण वारो हुअं ई मुजरिम हूंदो आहे। अमीर जान, हाणे अमीर जान जी सूरत कें ठाही आहे, पर जेकॾहिं मां हिन मां फोटू कढां त अल्लाह जी ठाहियल जो में नकुल कढियमि न। नकुल माखी केर तो के फासाए 3000 में ओरिजिनल करे त यो मुजरिम आहे या तो खैर ख्वाह आहे? नकुल माखी केर तो के असुल करे दे त यो जुर्म आहे न। ई जेको असां नकुल था कढूं तॾहिं जुर्म आहे, वरना असुल ठाहिण वारो मुजरिम न हूंदो आहे। पूरी काइनात जे चेहरनि ते फिट तस्वीरूं ठाहिण वारो, ऐं आदम खां वठी क़यामत ताईं हर कंहिंखे अलॻि अलॻि सूरत, अलॻि अलॻि जिंदगी, अलॻि अलॻि रोज़ी, अलॻि अलॻि नसब हसब कुटुंब कबीला, अलॻि अलॻि फिंगर प्रिंट आहे, अलॻि अलॻि पंहिंजूं शिकलियूं आहिनि। कोई कंहिंखे ईअं नथो चई सघे त म्या माठ करे वे जी तो के शिकिल मिली आ। न न, हर के शिकिल अलग आ, हर के शिकिल अलग आ। अल्लाह दिखायो त अल मुसव्विर तस्वीरूं ठाहींदड़ एतिरो आया, 1000 साल गुज़री विया पर मुंहिंजूं तस्वीरूं ठाहियल अञा बि खुटन कोन पियो, नयूं नयूं निकिरण पियो। मुसव्विर, मुसव्विर जे लफ़्ज़ जी माना माण्हुनि समझी कान्हे। अदा मुसव्विर जी माना तस्वीर ठाहींदड़। चलो दुनिया जे तस्वीर ठाहिण वारनि खे वठी अचो, अदा अचो सभु हिते वियो, मुंहिंजी तस्वीर ठाहियो। छा ते ठाहींदा? दीवार ते, कागज़ ते, स्क्रीन ते। मां चयो न,
कबूल काने। तमाम मुझी तस्वीर ठायो, पानी वाह पे वहे या सामू पानिया इन पानी ते मुझी तस्वीर ठाए दिखारियो। ठाए सगंदा जी? कौन ठाए सगंदा न? कौन ठाए सगंदा? लेकिन अल्लाह अज खां हज़ारे साल पहिरीं सिलसिलो पानी ते तस्वीरुनि जो ठाहींदो पियो अजे। अज भी जेके असां वेठा आहियूं, असां पंहिंजे पीउ माउ जे गंदे कतरे ते पानी ते खुदा एड़ियूं तस्वीरूं ठाहियूं आहिनि जो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। ये जेके असां जूं शिकिलियूं पंहिंजे पीउ माउ जे पानी ते ठहियल न ठाए सघंदा। चलो पानी ते न ठाए सघिया, मुसव्विरन के चैलेंज आ, बाहि ते तस्वीर ठाए ॾेखारियो। हिते कंबर शहदाद कोट ज़िलो आहे, आज पानी जो ही इलाइक़ो। रात जो तव्हां सियारो हींअर गुज़रियो, सियारे में तव्हां रात जो मच ॿारींदा हूंदा, हथ कोसा कंदा हूंदा। कहीं प्रिंटर के कहीं दुनिया जे मुसव्विर के वठी अचो, इन बाहिश असां बारिया इन जे शोले ते तस्वीर ठाए ॾेखार। ठाए सघंदा? कौन ठाए सघंदा न? लेकिन अल्लाह हज़ारे साल पहिरीं बाहि जे शोले ते तस्वीर ठाहे जिन्नात के पैदा फरमायो आहे। समझो था अलाए न मुझी ॻाल्हि। चलो बाहि ते तस्वीर न ठाए सघिया, पानी ते तस्वीर न था ठाए सघो, चलो हवा ते तस्वीर ठाए ॾेखारियो। हवा थी लगे तस्वीर ठाए सघो? ठाए सघंदा? न न। अल्लाह अज का 2074 साल पहिरीं बीबी आदम, बीबी मरियम जे पेट मुबारक में फरिश्ते जी फूक जे जरिए उन हवा मां हजरत ईसा पैदा करे ॾेखारी। जिते कायनात हवा ते तस्वीर न ठाए सघी, उन तस्वीर ते मूं पंहिंजो ईसा नबी ठाहे ॾेखारियो आहे। ॾाढा चो सुभान अल्लाह। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। कुरान समझण एकड़ी गाल बुधायो, ये तो मुझे कुरान मुझे हथ में था। कुरान समझण सिर्फ उलमाए देवबंद के रब नसीब कयो था। कुरान समझणो हुजे वो उलमाए देवबंद खां अची ॿुधो। भला जेके गारियूं समझणियूं हुजेव त पोइ वरी बिदअतनि ॾे हलिया वञो, गिला ऐं गारियूं पोइ बिदअतनि ॾे वञो। पर जे कुरान ऐं सुन्नत खपेव, सहाबा जी ज़िंदगी अहल बैत सां प्यार सचो खपेव, पोइ उलमाए देवबंद वटि अचो। असां वटि मुकम्मल जन्नत जो सामान आहे। ये तो कुरान एडी अजीम अल्लाह जे तरफा नेमत आ जो जंहिं रात में आयो, उहा रात एडी बरकत वारी थी वई जो रुगो अर्श तां लाहे पहिरें आसमान ते रखी त रब फरमाए ॿुधो, ये ॾिसो मां हिते आयम, दोस्त अली बंगला, मां जो हिते पहुतम, दोस्त मोटरसाइकिलियूं, झंडा, नौजवान, अल्लाह उन्हनि जे उम्र में बरकत नसीब फरमाए। अल्लाह उन्हनि जे घरनि खे ख़ुशियुनि सां माला माल करे। बेचारा मेहनत करे ओ वाला केतिरियूं मोटरसाइकिलियूं, केतिरा झंडा खणी ओ बंगुलनि वटि अची बीठा, इस्तक़बाल में नारा हयूं, अॻियां थिया, हीअं मोटरसाइकिलियुनि जो काफ़िलो अॻियां, असां पोयां सिधो अची हिते पहुतासीं। हाणे को ज़मानो ईंदो न, माण्हू चवंदा को ज़मानो ईंदो, इहे जेके नंढड़ा नंढड़ा ज़रड़ा इहे जॾहिं वॾा थींदा, पोढ़ा थींदा, पोइ हिक ॿिए खे चवंदा हिकिड़ो मौलवी हो अब्दुल कदीर हकानी, उहो बि असांजे ॻोठ में आयल आहे। चवंदा न जी, चवंदा साईं बेर शरीफ वारा हिते आयल आहिनि, फलाणा हिते आयल आहिनि, ईअं चइबो आहे, रिकॉर्ड ठहंदो आहे। बाबा हिकिड़ो इस्तक़बाल तव्हां कयो, साईं जंहिं टाइम ते बंगुलनि खां वठी जलसे ताईं मौलवी साहब आयो, इहो रस्तो बरकत वारो थी वियो। पर अल्लाह तो फरमाए आसमान तां 30 सिपारा अर्श तां लाहे 27 आसमान के राज कराए, पहिरें आसमान ते जंहिं महिल
पहुंचायूं। इहा जेका रात हुई, इहा रात साल जे सभिनी रातिन जी सरदार बनाए छॾियां। वह रात रातिन जी सरदार आ जे रात में कुरान आयो। तवज्जो कजो आज पाणी मुसलमानो, पोइ वरी जंहिं सीने में कुरान आयो, इहो सीनो ॿियनि सीननि जो महबूब बणिजी वियो आहे। अज मोहब्बत आ कुरान जे करे, मेहनत आ कुरान जे करे, तव्हां ख़ुश था थियो कुरान जे करे। इंशाअल्लाह कुरान जे ज़रिए रब दुनिया जो भी सब भलायूं ख़ुशियूं असांखे नसीब कंदो, आख़िरत जो भी सब भलायूं कुरान में रखियल सब रब नसीब कंदो इंशाअल्लाह। यो कुरान सिफारिश करे जन्नत में वठी हलंदो। गुनाहगारो केॾा बि गुनाहगार हुजूं, पर असां कंहिं दुनिया जे माण्हू जा ॾुहारी कोन आहियूं। जे गुनाहगार आहियूं त पंहिंजे महबूब रब जा ॾुहारी आहियूं, उन ज़ात जा गुनाहगार आहियूं जेको रुसंदो बि पाण आहे त वरी परचंदो बि पाण आहे, सॼींदो बि पाण आहे, बनाईंदो बि पाण आहे। उहो चवे थो मुंहिंजा बाना तूं केतिरो बि मुंहिंजे दर खां परे रहे, वरी बि ॿ टे कदम खणी मोॾे ईंदे त मुंहिंजी रहमत तोॾे डोड़ंदी ईंदी। तूं हथ मथे खणी दुआ घुरंदे, मां तुंहिंजो दुआऊं क़बूल कंदुसि। इहा ई वजह हुई इब्राहिम बिन अदम वक़्त जो बादशाह हो, अध रात जो पंहिंजे हिन महल मां निकिरी सिधो निकितो, हिकिड़े चौकीदार जी पुराणी जुती चप्पल पाए, पुराणा कपिड़ा पाए, चौकीदार ऐं नौकरनि जा पुराणा कपड़ा पाए, शाही लिबास छॾे ही खणी मके रवानो थियो। चई जिंदगी गुज़री वई 60 साल, अॼु तौबा करण खां सवाइ ॿियो रस्तो कोन्हे। वञी बैतुल्लाह खे में माफ़ी वठां, वञी बैतुल्लाह जे गिलाफ खे पकड़े। चई इलाही अब्दिकल आसी अताक मुकर्रम बिज़ुनूब फ़क़त ताक। ऐ अल्लाह बानू आसी नाफरमान गुनाहगार आ, पर अॼु तुंहिंजे दर ते हाज़िर आ, महिरबानी कर बख़्शे माफ़ फरमा। आवाज़ आयो निकरी वञ मुंहिंजे दर मां, तुंहिंजे का बि माफ़ी कान्हे का, तुंहिंजे लाइ का बि माफ़ी कोन्हे। हीउ तां बेहोश थी करियो। होश में अचण खां पोइ बैतुल्लाह जे गिलाफ खे पकड़े चवण लॻो, हिन तरह तां माफ़ी न मिलंदी, ॿिए तरह तां माफ़ी मिलंदी। मां बि ॿिए तरह ते वञण लाइ तयारु न आहियां, माफ़ी हिन तरह ते वठी पोइ वेंदुसि। आवाज़ आयो जेकॾहिं तुंहिंजो एतिरो मुकम्मल भरवसो मुंहिंजी ज़ात ते आहे त ॿुधी छॾ, ज़िंदगी जा सभु गुनाह बख़्शे माफ़ करे छॾियां। गुनहगारो न घबरायो, खुदा जो शान बाकी आ, अञा इस्लाम जिंदा है, अञा कुरान बाकी आ। दो थी विया, गुनहगार थी विया, पर अल्लाह फरमाए तो जिंदगी में जीअर आयो न, माफ़ी वठी वठो, तौबा करे छॾियो, मां तव्हांजी तौबा क़बूल कंदुसि। आज मरण खां पोइ फाथो, पोइ घणी रत रोए पर माफ़ी न मिलंदी। छो जो मरण महल खां पोइ, मरण खां पोइ तौबा जा दरवाजा बंद थी वेंदा। जेस ताईं इंसान जीअरो आहे तेस ताईं तौबा जा दरवाजा खुलिया पिया। वठो तौबा, वठो माफ़ी कयो, तौबा रब खे राज़ी कयो। रब खां पुछो हज़रत मूसा, रब तूं ख़ुशि कॾहिं थींदो आहे? अल्लाह फरमायो तॾहिं ख़ुशि थींदो आहियां जॾहिं मुंहिंजो बानू हरू भरू अची मूंखां माफ़ी घुरंदो आहे। भले गुनाहगार न बि हुजे न, गुनाहगार हर को आहे, पर नबी गुनाहगार कोन्हनि, पर उहे बि 100 दफ़ा माफ़ी वठंदा। त ये वॾी इबादत आहे। तवज्जो मां त अञा वाइज़ शुरू ई कोन कयो आहे, अञा त हिते हुते जूं ॻाल्हियूं पिया कयूं। हिकिड़े मौज़ू ते हलंदो आहे वाइज़, अञा त मौज़ू मां हथ ई कोन वेंदो आहे। जेके थकिजी पिया न हथ मथे खणा, माशाअल्लाह। इहो जे थकिजी पिया वञो आहे त हथ खॼे कीअं हा, भुलिजी पिया आहियो। भला जेके न थकिया आहिनि उहे ॾाढा चओ सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़ सां, बुलंद बुलंद आवाज़ सां। अल्लाह जे महबूब आका इनामदार शफीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजन का पूछा के या नबी अल्लाह बाने जो अल्लाह सा केड़ो ताल्लुक होंदो है घणा ताल्लुक थी सघन था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजन फरमायो ऐ बानो बानन जो अल्लाह सा सिर्फ हिकड़ो ही ताल्लुक थी सघंदो है ॿियो ताल्लुक नथो थी सघे साहिबन अर्ज़ कयो सही केड़ो तरे नबी पाक पंहिंजी ज़ुबान मां ही लफ्ज़ फरमाया साजन फरमाया इल्लल्लाह अज़्ज़ व जल्ल लैस बैनहु व बैन अहदिन नसबुन इल्ला बिताअतिही अल्लाह जो बाने सा फकत बाने जो अल्लाह सा फकत हिकड़ो ही ताल्लुक आ इबादत वारो फरमाबरदारी वारो इताअत वारो पैरवी वारो जेको भी खुदा जी इबादत कंदो खुदा सा उन जो ताल्लुक पैदा थींदो जेकॾहिं घणी इबादत कंदो घणो खुदा सा ताल्लुक पैदा थींदो थोरी इबादत कंदो थोड़ो ताल्लुक पैदा थींदो जेकॾहिं न इबादत कंदो त खुदा के कंहिंजी इबादत जी परवाह कान्हे हू त बेपरवाह ज़ात आहे जंहिंजो साफ़ ऐलान आहे क़ुरान फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद जमायत में हेड़ी हुजे इको साउंड में एजाज कंबर वारे जा पो वाइज मुंजो हुजे आए दवज अल्लाह तव्हां के जज़ाए खैर दे अल्लाह के कंहिंजी बि इबादत जी परवाह कोने असां सब रूए जमीन जा माण्हू सब गॾिजी सजदो कयूं रब जे शान में फर्क न ईंदो मथे आ असांजो इबादतूं असांजा तहज्जुद असांजो खैरातूं असांजा ज़िक्र असांजी मोहब्बत असांजी इताअत ऐं इबादत सब अल्लाह जे शान जे पर्दन खां करोड़ दफ़ा हेठां असांजी इबादत रब असांजे इन्हनि इबादतुनि खां लखे अरबे खरबे बिना ला महदूद अणगण अल्लाह पंहिंजे शान में बुलंद ई बुलंद बाना चवंदा हुआ रब असां इबादत कयूं बस तूं कबूल कर ऐं ये वली कबूल करण लाइ रोईंदा हुआ सॼी सॼी रात रोईंदा त कबूल कर ख़ालिद फरमाए थो मक्के पाक में हुअस बैतुल्लाह जे मस्जिद हराम मां टुपी बैतुल्लाह जे मैदान मताफ में वेठो होस अचानक मगरिब जे टेम ते इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह दाखिल थिया जियां जो उते मताफ में पहुता माण्हू ॾिठो त हज़रत अबू हनीफो सभई उथिया सभई मिलिया मुलाकात कयूं सभई आया भाकुर पातऊं सभिनी अची विहारियो मगरिब नमाज पढ़ी पोइ वरी कचहरी में लगा कचहरी कहिड़ी हुई हदीसुनि जी ॻाल्हि हुई साईं हीअ हदीस कीअं हीअ हदीस कीअं हीअ हदीस कीअं कचहरी हलंदी रही इमाम अबू हनीफा फरमायो अज़ान इशा जो टाइम थी वियो आहे इशा खां पोइ मां कंहिंसां कोन मिलंदुसि मां पंहिंजे रब जी इबादत कंदो आहियां इशा नमाज पढ़ी सलाम फेरे अल्लाह अकबर करे नफिल में बीह रहियो पहिरीं रकात जी हिकड़ी नफिल जी पहिरीं रकात में 15 सिपारा क़ुरान जा पूरा कई अध रात थी वई वरी अध रात अञा वरी ॿी रकात रहियल हुई ॿी रकात में 30 सिपारा क़ुरान जा ॿिया पढ़ी जंहिंमें 30 सिपारो पे पढ़ी नफिल में त फज्र जी अज़ान आई जे इशा का नफिल शुरू कयो फज्र जी अज़ान ताईं हलियो पे जन अज़ान अची वई 30 सिपारा पूरा थी चुका हुआ अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह तकड़ में सलाम फेरियो त ओडी महिल हथ मथे खणी दुआ घुरियो ख़ालिद फरमाए डोड़ंदो वियुसि ॾिसां त अबू हनीफो चवे छा थो अबू हनीफा जे हिकिड़ो नफिल 30 सिपारा उन में बीठे क़ुरान जा पढ़िया सॼी रात वेठो बि कोने बीठे नमाज में एतिरो क़ुरान पढ़ियो अथई जंहिंजी नमाज इबादत एॾी कवी आहे उन जी दुआ में केॾो रूह हूंदो सो हिन हथ मथे कयां
बुधा त ॾिसां छा थो चवे चई हथ मथे कई सिर्फ ये लफ्ज़ पे चए या अल्लाह मा अबदना का हक इबादत व मा अरफना का हक मारिफत का रब ही मुंहिंजी अंधड़ी जलड़ी इबादत आ तुझे शान जे लायक कोने जो कबूल थे पर ऐ मुंहिंजा रब मुंह में एतरी ताकत कोने जो तुझी इबादत जो हक अदा करे सका पर जेका भगल टुटल इबादत कई थम पंहिंजी रहमत सां कबूल फरमा एड़ो उन्हनि जो मकाम असां रुगो अल्लाह अकबर करे नफिल पढ़ंदा आहियूं तो बीठा हिते आहियूं सोचूं कंबर वारी बाज़ार विया ऐसा विया आहियूं घर चयो अथनि भाॼी वठी आ तकड़ कर महिमान पिया अचनि स्कूटर कण चई नमाज़ अल्लाह अकबर बीठो आहे हाणे पियो सोचे पटाटा त 2 किलो मच्छी अलाए मिले अलाए न चयो अथनि पोइ भाई त इहा सुठी मच्छी मिलंदी फलाणी जाइ तां नमाज़ पियो पढ़ हितां खां हिसाब पियो रखे एड़ी जड्डी नमाज पढ़ी ऐं नमाज में अधूरी अल्लाह अकबर एडी स्पीड में जो असांजो दोस्त हो उन चयो त मां अल्लाह अकबर करे बीठम नमाज में हिकिड़ो हमरा आयो मुंहिंजी हिकिड़ी रकात हुई हू 4 रकातूं पढ़ी सलाम फेरे हलियो वियो असांजो हथ कच्चो आहे हुन जो हथ ॾाढो पको मां अञा बीठो ई हो 4 रकातूं पूरियूं करे एॾा तकड़ा ऐं जो हथ पको कोन हो उनजो ध्यान कोन हो असां में तकड़ी इबादत करे रुगो नफिल हिकिड़ो पढ़ी सलाम करे अध का तस्बीह पढ़ी खीसे में विझी पोइ वरी दरनि मां ॾिसंदा आहियूं त जिब्रील किथां थो अचे मां इबादत कई आहे हेॾी पर हू हूंदा हा जेके सॼी रात इबादत कंदा हुआ सॼो ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ नफली रमज़ान जा त हूं ई रखंदा हा पर ॿिया रोज़ा रखी इबादतूं जफ़ाकशूं करण खां पोइ सॼी रात अखियुनि मां लुड़क हारे चवंदा हा रब इबादत क़बूल थियण जहिड़ी त कोन हुई पर तूं पंहिंजी रहमत सां क़बूल कजां पंहिंजी नेकी क़बूल कराईंदा जो इंशाअल्लाह नेक ऐं साले बानन सां सोबत रखंदास इबादत में अगरा थींदास रब के कंहिंजी परवाह कोने न पढ़ंदासूं नमाज रब के फर्क कोन पवंदो पढ़ंदासीं सभु नमाज तब रब के फर्क कोन पवंदो असां त पंहिंजे लाइ था पढ़ूं असां खे जन्नत खपे असां खे रब जो कुर्ब खपे असां खे कामयाबी खपे असां खे कब्र जी रोशनी खपे असां खे दुनिया जूं भलायूं ऐं रोशनियूं खपनि असां पंहिंजे लाइ था कयूं जेको इबादत कंदो उन जो मक़ाम पंहिंजो बुलंद थींदो रब जो शान जेको आहे उहो तमामु बुलंद आहे तवज्जो सलाह सगो जी पढ़ो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम हिकिड़ी ॻाल्हि पाणी पीतम त यादि अची वई त ही शोभान जो महीनो आहे न काई तारीख़ शोभान जी हाणो दोको 8 शोभान ऐं इन में हिकिड़ी रात आहे काई शोभान 15 शोभान जेका वॾी रहमत वारी रात अथव जागी इबादत कयो नबी साईं फरमायो 15 शोभान जी रात हुई मां सुम्हियो पियो जिब्रील आयो चई अल्लाह जा रसूल उथो जेको उम्मत लाइ घुरंदा आयो अॼु घुरो आसमान जा सभु दरवाज़ा खुलिया पिया अथव साईं फरमायो उथियासूं मां उथियम वुज़ू कयम नफिल पढ़यम तहज्जुद पढ़यम सलाम फेरे दुआ पे घुरां जिब्रील अलैहिस्सलाम सॾु कयो अल्लाह जा रसूल मां जो जी चयो साईं ओतिरो मथे निहारियो साईं जनी मथे निहारियो चई मां ॾिठो त पहिरें आसमान ॿिए आसमान खां 7 आसमाननि जा सभु दरवाज़ा खुलिया पिया सभु फरिश्ता सजदनि में मुंहिंजी उम्मत लाइ तौबा जूं दुआऊं पिया घुरनि कहिड़ी रात हुई हदीस पाक में शाहजन फरमायो पहिरें आसमान जो दरवाज़ो खुलियो पियो उते भी फरिश्ता इबादत पिया कनि ॿियो भी दरवाज़ो खुलियो पियो
टे आसमान चौथे पंजे छह सते आसमान ताईं सब दरवाजा खुलिया पिया सब फरिश्ता अल्लाह जी दरबार में सजदन में मसरूफ हुआ पेरे आसमान ते हिकिड़ो वॾो मलाइक बीठो वो ही दुआ पियो घुरे ऐं चवे पियो मुबारक हुजे बिशारत हुजे उन शख्स जे लाइ मुबारक हुजे उन शख्स जे लाइ जेको अॼोकी रात पंहिंजे बिस्तर के छॾे ख़ुदा जे अॻियां सजदो पियो करे इन जे लाइ मुबारक हुजे ॿिए आसमान ते नज़र कयां जो मुबारक आहे उन शख्स जे लाइ जेको अॼोकी रात अल्लाह जे दर ते ज़िक्र पियो करे टे आसमान ते पुकारण वारो चवे पियो मुबारक आहे उन शख्स जे लाइ जेको अल्लाह जी दरबार में अॼोकी रात मोटी आयो गुनाह छॾे चौथे आसमान जे दरवाजे ते कोई फरिश्तो पुकारण वारो पुकारे चवे पियो मुबारक आहे उन शख्स जे लाइ जेको अॼोकी रात दुआऊं पियो घुरे पंजे छह आसमान ते पुकारण वारो पुकारे दुआ चए पियो त मुबारक हुजे उन शख्स जे लाइ जेको अॼोकी रात रब जे दर ते सजदो सदको पियो करे खैरात पियो करे सते आसमान ते मां मोहम्मद अरबी जी नज़र पई सते आसमान ते नज़र कयां वो फरिश्तो पुकारण वारो पुकारे रहियो आहे मुबारक आहे उन शख्स जे लाइ जेको अॼोकी रात कुरान मजीद जी तिलावत पियो करे कुरान मजीद जी तिलावत सते आसमान वारो फरिश्तो पियो चवे जेको कुरान मजीद जी तिलावत करे अल्लाह उन जे अॼोकी रात मग़फ़िरत फरमाई आहे हिक रवायत में आहे त अल्लाह 15 शोबान जी रात जो बनी कल्ब जे बकरिन जे मथां जेतिरा वारन उन्हनि वारन खां भी वधीक मोहम्मद रबी जी उम्मतन जी बख्शिश फरमाईंदो आहे कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वनुनज़्ज़िलु मिनल कुरआनि मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा अजियो मौलाना अब्दुल जब्बार हैदरी आजा जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर ये आलिम हक वारा बुजुर्ग दिसण जा फकीर होंदा पर अल्लाह वट कबूल अल्लाह से दीन जो वडो कम वरतो झर झंगन में शहरन वस्तन वाणन में कई कौमू हजारे कौमन जुबानन मां कुरान बुधो बेशक रब जो वडो करम असा जो वार वार जे शुक्र करे नथा करे सको पर बरकत छाजी तो खबर थो असा के जका बरकत मिलला उहा पांजे हक जी जमात जी मिलल थो जमीयत उलमा इस्लाम जी जमीयत उलमा इस्लाम वलियन जी जमात थो हक वारन जी जमात थो डिजंदा आलिम के हक जो कलमो चवण में चई देखारे केर सिर्फ उलमा देवबंद के रब यो नसीब कयो जो वो हक वक्त जे हुक्मरानन के चिट्टो ऐं सिधो था चवन त उहे जमीयत उलमा इस्लाम जा आलिम था नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद जो शींह जी गजगोड़ वांगुर अल्लामा राशिद साहब नामत बरकातुम गजगोड़ करे पूरे मुल्क में गजे पियो उन सां जुल्म कयो वियो उन जे वोटन के चोरी कयो वियो लेकिन मां भी चवां थो अल्लाह के कुरान जो वास्तो उन जालिमन के जल्द सजा दे आलिमन जी जेका इज्जत आ रब उन इज्जत के अञा वधाइण फरमा ये खुदा जी पकड़ में ईंदा ये हुक्मरान खुदा जी जकड़ में ईंदा जिन आलिमन सां जुल्म कयो लेकिन असां जो मकसद कुर्सी थोड़ी हुई असां जो मकसद आ जदोजहद करण असां जो मकसद आ मेहनत करण नतीजा अल्लाह जे हथ में या मेहनत जी अगे हुई अञा वो वधिक मेहनत थींदी इंशाअल्लाह ताला जो इंशाअल्लाह असां सच्ची दिल सां आलिमन जो साथ ॾींदासीं बुजुर्गन जो साथ ॾींदासीं इंशाअल्लाह बस मुझे को चयो अल्लाह पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।